सजी सिंध वांगुर जैकमाबाद ज़िले में भी ॾींहुं राति सिंध सकाफ़ती एकता रैलियूं कढी वयूं। एजी दस्ती जे तफ़सील मूजिबि जैकमाबाद ज़िले में सिंध सकाफ़ती ॾींहुं राति जे हवाले सां जैकमाबाद ज़िले जे मुख़्तलिफ़ पाड़नि मां सिंध सकाफ़ती रैलियूं कढी वयूं। रैलियूं शहर जे मुख़्तलिफ़ रोडनि रस्तनि तां थींदियूं DC गेट भरिसां ॿेड़ी चौक ते पहुतियूं, जिते सिंध सकाफ़ती राति खे बि वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो, जंहिंमें शहरनि वॾेंग में शिरकत कई। माण्हुनि सिंधी गीतनि ते ख़ूब रक़्स कयो ऐं नारेबाज़ी कई। रैली जे अॻुवाण चयो त असां सिंध जो सकाफ़ती ॾियारो राति ॾींहुं वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदा आहियूं, छो त हीउ ॾींहुं असांजे लाइ ईद जी ॾींहुं जे बराबरि आहे। हिन ॾींहुं ऐं राति में असां अल्लाह ताला खां उहा ई दुआ घुरंदा आहियूं त अल्लाह ताला जे रहम करम सदाईं असांजे धरती ते क़ाइमु ऐं दाइम रहे। सिंधी क़ौम अज़ीम हिकु ऐं महिमान नवाज़ क़ौम आहे। सिंधी क़ौम हमेशह महिमाननि खे भलीकार कंदी आहे, छो त सिंध जी सकाफ़त में सिंधी क़ौम खे महिमान नवाज़ी क़ौम सॾियो वञे थो। सिंधी क़ौम खे फ़ख़्रु आहे पंहिंजे सिंधी टोपी अजरक पटके ऐं कुआड़ी ते। आख़िर में नारेबाज़ी कई वई, जीए सिंध सदा जीए सिंध। टोपी अजरक वारा सदा जीअनि जा नारा हणंदा रहिया।